अदा ही ॾिसी रहिया आहियो नौशर अफरोज़ सिविल अस्पताल जे साम्हूं जेको गंदगी जो पाणी आहे, जेको मुसलसल पाणी अॼु त असां पाण विज़िट कराइण आया आहियूं, पर हिननि जो जेको चवणु आहे त असां हर रोज़ सफ़ाई था करायूं शहर जी। चीफ म्यूनसिपल शहर जो जेको आहे वलीद छोरो वॾी दावा थो करे त मूं जेका शहर जी सफ़ाई बि कराई आहे, पर हीअ तव्हां पाण मोबाइल में ॾिसो पिया था वीडियो में, हीअ जेका मस्जिद आहे उन जे गेट जे ॿ गेट आहिनि, उन्हनि जे साम्हूं पाणी तमामु घणो गंदगी जो बीठो आहे ऐं ॿियूं काफ़ी जॻहियूं आहिनि जिते पाणी तमामु घणो बीह वियो आहे सफ़ाई न हुजण जे करे। ऐं जेको आहे डॉक्टर काशिम मेमून आहे, चेयरमैन आहे असांजो नौशर अफरोज़ जो, ऐं उन ऐं वलीद छोरे मिली करे 3 लखनि जी ॾेती लेती में पाण में जेको आहे सो अॻिते पोइते करे छॾिया, करप्शन जा हिननि रिकॉर्ड करे छॾिया आहिनि। ऐं जेको शहर जी जेका सफ़ाई सुथराई जो जेको सिस्टम आहे हिननि सफ़ा करप्ट निज़ाम जे वर चढ़ी वियो आहे, शहर जी सफ़ाई न पई कराई वञे। ऐं जेका सो पंहिंजे ॿ घेटियूं सफ़ाई साफ़ु कराए उन जो फ़ोटो सेशन कराए फेसबुक ते रखी आवाम खे लॉलीपॉप था ॾियनि। असां इन्हनि जी फ़ोटो सेशन खे बिल्कुलु रद्द था कयूं। हीअ हिकिड़ी जॻह न आहे, पर अव्हांखे काफ़ी जॻहियूं काफ़ी घेटियूं नज़र ईंदियूं जिते पाणी तमामु घणो बीठो आहे ऐं हिननि का बि सफ़ाई न कराई आहे। शहर जी जेका मुकमल बजट आहे उहा हिननि जे भर चढ़ी वई आहे, आवाम खे कुझु बि नथो मिले। हीअ न बल्कि मस्जिद शरीफ़ आहे, पर जेके आवाम अचे वञे ॿुधी ग़रीब मिस्किन नंढड़ा ॿार उहे काफ़ी गंदगी जे करे नालियुनि में बि हलिया था वञनि। इहे अव्हांखे नज़र अची रहिया आहिनि, जेका वॾी मुश्किलात नज़र अची रही आहे शहर में। हीअ हिकिड़ी जॻह न आहे, पर शहर जूं केतिरियूं अहम जॻहियूं अहम रस्ता आहिनि, अहम घिटियूं आहिनि, उते इहो गंदगी जो पाणी तमामु घणो बीठो आहे। असां बार बार इन जी कवरेज कई आहे, आवाम जे आॾो बि इहो आवाज़ु उथारियो आहे, पर उन्हनि खे जेका आहे सा का परवाह न आहे।